तव्हां खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि, हमेशह खोड़ सारा इंटरव्यूज़ ॾिना आहिनि, त उन में खोड़ सारियूं शयूं तव्हांजूं उअं ई क्लियर थियल आहिनि त कीअं तव्हां स्ट्रगल करे हिते आया आहियो, कॾहिं खां आया आहियो, सभिनी खे इहा ख़बर आहे। पर हाणे असां जेका तव्हां सां कचहरी जी स्टार्ट कंदासीं उहा हितां कंदासीं त जीअं हिकिड़ो सहाफ़ी आहे, तव्हां सहाफ़ी बि आहियो माशाल्लाह सां, एंकर पर्सन बि आहियो, त तव्हांजो सॼो ॾींहुं मतिलबु कमु इहो आहे पढ़णु लिखणु त किताब जेके आहिनि किताब खे पढ़ण जो तव्हांखे हूअं पर्सनली मां पुछंदसि तव्हांखे केतिरो शौक़ु आहे, ऐं जेकॾहिं तव्हां घणे खां घणा किताब पढ़ंदा आहियो त छा सवाल बेसिकली इहो आहे त छा जेको इल्मु आहे या कुझु जेको किताबनि मां असां हासिलु करणु चाहींदा आहियूं त छा इल्मु जेको आहे उहो सिर्फ़ु किताबनि में ई आहे? थैंक यू सो मच, वरी महिरबानी वंस अगेन। असल में इहा नो डाउट मूंखे किताबनि सां ॾाढो चाह आहे, शुरू खां वठी जॾहिं खे शऊर आयो आहे, माना हाई स्कूल जे ज़माने खां चई सघो था। ऐं मां बार बार इहो चवंदा आहियूं त पोइट्री एंड बुक्स इज़ माई फर्स्ट लव। मुंहिंजी पहिरीं मोहबत माना ईअं सम्झो त किताब ऐं शाइरी। सो नो डाउट इन में को शक न आहे, ऐं केर बि इन ॻाल्हि खां डिनाए नथो करे सघे त दुनिया जो तमामु घणो जेको इल्मु आहे उहो किताबनि मंझि आहे। किताबनि मां असीं तमामु घणो पिरायूं था, हासिलु कयूं था। बहरहाल जेको अव्हांजो सुवालु आहे त उन ॻाल्हि जो जेको ॿियो पासो आहे त समूरो इल्मु छा किताबनि में ई आहे, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। त इते आउं ज़रूरु इहो चवंदुसि त किताबनि में इल्मु ज़रूरु आहे, पर इहो चवणु त समूरो इल्मु किताबनि मंझि आहे ईअं न आहे। समूरो इल्मु किताबनि में नथो थी सघे, त ज़िंदगी बि हिकिड़ो किताब वांगुरु ई आहे न, त ज़िंदगीअ जो इल्मु हुजण बि माण्हू खे ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं असां में एतिरी सघ आहे पाण मुआशिरे खे पढ़ी सघूं, असीं पंहिंजनि दोस्तनि सां मिली सघूं, कचहरियूं करे सघूं, मिटनि माइटनि सां, दोस्तनि सां, मुआशिरे जे मुख़्तलिफ़ फ़र्दनि सां, उतां जेका अव्हां नॉलेज लर्न कयो था उहा शायदि किताबनि में बि न हुजे। उतां माण्हू तमामु घणो सिखंदो आहे। त रुॻो पंहिंजे पाण खे किताबनि ते महदूद रखण बि ज़रूरी न आहे, मुआशिरे में उथण वेहण बि तमामु घणो ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु ट्रेवल करणु, सफ़रु करणु, घुमणु जेको आहे न, ऐं इहा हिकिड़ी मञियल हक़ीक़त आहे त अव्हां हिकिड़ो सफ़रु कयो था, लॻभॻि 10 या 100 किताबनि जे लॻभॻि एतिरो इल्मु अव्हांखे हिकिड़े ट्रेवल दौरान मिली थो वञे। हितां खां जेकॾहिं अव्हां उतरनि इलाइक़नि में घुमणु वञो था, फॉरेन वञो था, त अव्हां ज़ाहिर एक्सपीरियंस हूंदो, तव्हां हिकिड़े पासे 10 किताब पढ़ो, एतिरो इल्मु अव्हांखे शायदि मिले जेतिरो हिकिड़े सफ़र सां। सो मां दोस्तनि खे इहो चवंदो आहियां त मुआशिरे में उथो वेहो, मुख़्तलिफ़ मुआशिरे जा फ़र्द आहिनि, उन सां कचहरियूं कयो, मिटनि माइटनि सां कचहरियूं कयो, ॻोठ में हलिया था वञो हिकिड़े हारी सां कचहरी कयो, हिकिड़े धनार सां कचहरी कयो। उतां जेको अव्हांखे जेके लोक विज़डम चवंदा आहियूं, फोक विज़डम चवंदा आहियूं, एतिरी इंफॉर्मेशन मिलंदी जो अवी दंग रहिजी वेंदा। बिल्कुलु, वाक़ई में तव्हां इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई त उथण वेहण सां बि जेको आहे असां खोड़ सारो शऊर सां गॾोगॾु सबक़ बि मिलंदो आहे। किथे तव्हांखे सुठा दोस्त मिलंदा आहिनि, जीअं इंट्रो में असां ॻाल्हि कईसीं त माण्हुनि जी ख़बर न आहे पवंदी त किथे तव्हांखे काफ़ी माण्हू सबक़ सेखारे बि वेंदा आहिनि। अच्छा, इहो त असां किताबनि जी ॻाल्हि कईसीं, पर ॾिसो जीअं असां ॻाल्हि कंदा आहियूं, असां कंहिंखे ॾिसंदा आहियूं न, को डॉक्टर आहे या को एंकर पर्सन आहे या को सियासी माण्हू आहे, माण्हू ई चवंदा ख़ुश्क तबियत जा हूंदा आहिनि, इन्हनि खे प्यार ॿ्यार जी कुझु न हूंदी आहे, इन्हनि खे बसि पढ़ाई पढ़ाई पढ़ाई। त प्यार खे हर को पंहिंजी नज़र सां ॾिसंदो आहे, त आउं पुछण इहो चाहियां थी त प्यार तव्हांजी नज़र में कीअं आहे? इहो बि हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे। दुनिया जा वॾा जेके फ़लसफ़ी आहिनि उन्हनि खां इहो सुवालु पुछियो, ऐं हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी डेफिनेशन आहे मोहबत जे बारे में ऐं प्यार जे बारे में, ऐं ॾाढो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे हूअं त ॾिठो वञे। पर असां वटि हाणे थी छा वियो आहे ज़रा, त असां मतिलबु मोहबत खे महदूद करे छॾियो आहे शख़्सियत ताईं। शख़्सियत खां बि चऊं त हिकिड़ो जेको इंसान जे जिस्म ताईं, मां केतिरो आहियां, मुंहिंजो वेट केतिरो आहे, बसि तव्हां मोहबत इंसान जो सिर्फ़ु जिस्म ई आहे, या जिस्म जी जेकॾहिं हासिलात खे जेकॾहिं केरु मोहबत सम्झे थो त इहा मोहबत जी प्यार जी सभ खां वॾी तौहीन आहे मुंहिंजी नज़र में। प्यार इन खां का वॾी शइ आहे, इन खां हिकिड़ी मथां दर्जे जी का शइ आहे मोहबत चऊं, असीं एतिराम चऊं। ईसाई जेको मज़हब आहे उन में हिकिड़ी कोटेशन मूंखे यादि पियो अचे, त उनमें इहो हूंदो आहे त गॉड इज़ लव एंड लव इज़ गॉड। ख़ुदा जेको आहे उहो प्यार आहे ऐं प्यार ई ख़ुदा आहे। जेकॾहिं ॾिठो वञे न त मोहबत या प्यार असीं जेका चऊं न, उहो सिर्फ़ु इंसान जो हिकिड़ो जेको जिस्म आहे उहो न आहे, या उनजी हासिलात जेका सोरी टू से असां वटि असांजे समाज में चऊं ओवरऑल हिन समाज जो वॾो अलमियो आहे उहो थी वियो आहे। मोहबत इन खां का अञा मथां ई शइ मुंहिंजी नज़र में। बिल्कुलु। अच्छा, जीअं मोहबत ऐं प्यार जी ॻाल्हि हली रही आहे, जीअं तव्हां चयो बि त खोड़ सारा मिसाल बि तव्हां पंहिंजे सवाल जवाब में ॾेई वियो। हाणे ॾिठो इहो बि वञे थो त जेके माण्हू प्यार बि कनि था, मोहबत बि कनि था, या का शइ हासिल बि करे था वञनि, पर ॾिठो इहो वियो आहे घणे क़दुरु त वरी बि माण्हू अकेलो रहिजी थो वञे, किथे न किथे माण्हू अकेलो रहिजी थो वञे, त इन जा छा सबब आहिनि?
हिन ते हिकिड़ो पुराणो गानो आहे ढूंढो के जगजीत साहब जो आहे या लता जो आहे त हर घड़ी हर जगह बेशुमार आदमी फिर भी तन्हाइयों का है शिकार आदमी। वाह वाह वाह। करोड़े माण्हू आहिनि दुनिया में, 7.5 अरब खां वधीक पॉपुलेशन आहे दुनिया जी न, दुनिया जी। पर तंहिंजे बावजूदि ॾिसो त हर माण्हू अव्हां खे ॼण त अकेलो नज़र ईंदो। अॼु इंटरनेट जो दौरु आहे, असां वटि फैसिलिटीज़ तमामु घणियूं आहिनि। हींअर अव्हां वेठे दुनिया जी कंहिं बि कुंड में वेठल पंहिंजे मिट माइट सां यार दोस्त सां कचहरी करे सघो था, बिल्कुलु उन सां राब्तो करे सघो था। पर अफ़सोस इहो आहे जो असां वटि, मां ॿियनि खे छो चवां, इंटरनेट ते त मोबाइल जी स्क्रीन अव्हांखे अॼुकल्ह ॿुधाए थी न त तव्हां केतिरा कलाक मोबाइल खे ॾिना। बिल्कुलु नॉर्मल जेको हिकिड़ी माना सर्वे थियल आहे दुनिया लेवल ते, हर माण्हू किरे खां किरे बि न 5 खां 8 कलाक माना यंगस्टर जंहिंखे असीं जेंसी चऊं था, बाक़ी ॿिया जेके आहिनि 4, 3.5, 4 कलाक हर माण्हू ॾिए थो। असां वटि इंटरनेट जे लाइ टाइम आहे, मोबाइल जे लाइ टाइम आहे, पर जेके असांजा रिश्ता आहिनि उन्हनि जे लाइ असां टाइम कोन्हे। का बुज़ुर्ग अव्हांजी माउ आहे, का ॾाॾी आहे, को अव्हांजो वालिद आहे, जिन सॼी उमिरि जा पोरिया करे अव्हांखे अॼु हिन इंटरनेट हलाइण जे लाइक़ु बणायो, पर अव्हां वटि उन्हनि जे लाइ 5 मिंट बि न आहिनि। सो ऐं ॿी जेका ॿियो हिकिड़ो हुनजो वॾो कारण ऐं जेको सम्झां थो, हिकिड़ो इहो त पंहिंजनि जे लाइ टाइम कोन्हे, इन जे करे माण्हू, ऐं ॿियो असां मुंहिंजा इंक्लूडिंग मी, मां पंहिंजी ॻाल्हि कयां, असां मुंहिंजा हर माण्हू ॻाल्हाइणु चाहे थो, ॿुधणु केर बि नथो चाहे। सही, वॾो अलमियो असांजे समाज जो इहो अथव। हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त मूंखे ॿुधो वञे, मां ई ॻाल्हायां, ॿिया मूंखे ॿुधनि। त पोइ जेको ॿियो माण्हू आहे न, ज़ाहिर फ्रस्ट्रेट थिए थो न, पोइ कावड़ क्रोध हिकिड़ो वधे थो, ऐं माण्हू जेको आहे सो तन्हाई में हलियो थो वञे। त इहो बि अॼु जे समाज जो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त पंहिंजनि खे टाइम न ॾियणु ऐं ॿिए खे न ॿुधणु। हालांकि हुजणु ईअं खपे, मूं 2 ॻाल्हियूं कयूं त 2 ॻाल्हियूं अव्हां जूं बि ॿुधां, अव्हांजी बि दिलि जो ॿार हल्को थिए। असीं इहो नथा कयूं। जेकॾहिं असां पंहिंजनि मिटनि माइटनि में, यारनि दोस्तनि में इहो कयूं न, त शायदि इहो जेको तन्हाई वारो फैक्टर आहे घणे भाङे ख़तमु थी सघे। बिल्कुलु तव्हां सही चयो।